रूस मास्को दोस्को खानकाह, रूसी अशराफ़े जी कब्रस्तान, उते केतिराई क़दीम मुक़बरा आहिनि। ही परंस निकोलाई व्याज़ेमस्की जो मक़बरो आहे। उन 1840 में वफ़ात कई। ॻाढ़े ग्रेनाइट जो ठहियल मक़बरो, उक मखरोती उर जी सूरत में ठहियल। मक़बरो कंक्रीट जे स्टैंड ते नसब थियल आहे। तमामु एले मियार जो ठहियल, नरम ग्रेनाइट मथाछरे, मुकमल प्रोसेसिंग। मक़बरे जी मुख़्तलिफ़ हिस्सनि जी विच में को बि टिकड़ो न आहे। हे ॻाढ़े ग्रेनाइट जो हुक टकरो आहे। उती मक़बरे जी हेठां कंड आहे ऐं मथे हिकु वाहिद मोनोलिथ आहे, सवा सेम सिज। पत्थर जो हुक मुकम्मल तौर ते ठहियल मज़बूत टकरो, आईने में पॉलिश थियल पत्थर जो स्टैंड। स्टैंड ते हिकु कारे ग्रेनाइट मक़बरो आहे। ग्रेनाइट जो हुकड़ो टकरो बग़ैर सेल या जोड़ों खां पूमेल दातो मां ठहियल आहे। दातो बाल ऐं क्रास। खुदा जो खादम 1848 में वफ़ात कयाईं। उती केतिरियूं ई अहिड़ियूं क़बरूं आहिनि। मक़बरे जी पत्थरनि खे हिकु पेचीदा जामेट्री शिकल आहे, पर क़बर जा पत्थर अकेला ई वारा आहिनि। ग्रेनाइट जी हुक टकरा मां ठहियल ऐं हिकु अनी चमक ला पॉलिश। 200 साल अॻु माण्हू आसानीअ सां पेचीदा पत्थर जा मुक़बरा ठाहींदा हुआ। मतिलब त 200 साल अॻु माण्हू वटि काफ़ी वसीला ऐं तवानाई हुई। सख़्त ग्रेनाइट मां पेचीदा शिकल जी शयुनि जी पैदावार ला उन्हनि अहिड़ियूं केतिरियूं ई यादगारूं ठाहियूं। 200 साल अॻु माण्हू वटि तवानाई ऐं टेक्नोलॉजी जी सतह अॼु खां वधीक ख़राब न हुई। क़दीम क़बरूं असांखे ॿधाई थियूं